नाज़रीन, लखी गुलाम शाह में टाउन ऑफिसर आसिफ इकबाल जागीरानी खिलाफ चूंडियल काउंसिलरन एहतजाजी रैली कढी। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर हिदायतुल्लाह महर। जी हिदायतुल्लाह, सफ़ाई न हुजण ऐं उन खां पोइ टाउन इंतज़ामिया जे अंदरि करप्शन हुजण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां हितां लखी गुलाम शाह जा चूंडियल काउंसलर ऐं सियासी समाजी ऐं शहरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ दाऊं खणी हींअर म्यूनिसिपल ऑफिस जे ॿाहिरां एहतजाजी धारणो ॾिनो आहे, जंहिंमें शहर मुकमल तौर ते शटर डाउन कयो वियो आहे। उन हवाले सां हींअर चूंडियल काउंसलर ऐं शहरी असां सां गॾु आहिनि। वधीक पुछूं था त उनजो छा चवणु आहे। टाउन कमेटी जे इंतज़ामिया जे ख़िलाफ़ आसिफ इकबाल जागीरानी साहब हिकिड़ो वॾो करप्ट ऑफिसर आहे, जेको मुलाज़िमनि जी आड़ में डिफरेंस पघार ते वठे थो पंहिंजो वीज़ा ऐं डिफरेंस में 70% पाण थो खणे, 30% ॾिए थो मुलाज़िमनि खे। उन खां पोइ जेकॾहिं अञा बि इकबाल जागीरानी साहिबु पंहिंजा प्रकार न सुधारींदो त असांजो दाइरो वधंदो इंशाअल्लाह ताला पंहिंजो एहतजाज जो। हाणे हिन वक़्तु तव्हां टाउन में ॾिसो 425 जंहिं अदारे में मुलाज़िम हुजनि उन जी इंतज़ाम करण वारो हिकु ई माण्हू हिते न आहे। न टाउन ऑफिसर आहे, इहे अदारा ईअं हलंदा आहिनि छा त हिकिड़ो इमीडिएट बास आहे उहो जेको हिते हुजे ई न। उन्हनि खे टेक आहे हिकिड़ी, जंहिंमें तव्हांखे मां अर्ज़ु कयां त मुख़्तलिफ़ वक़्तनि में पीपल्स पार्टी जा वर्करनि बि एहतजाज कयो आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु धरणा आया आहिनि त जेको आहे सो पंहिंजो करप्शन था कनि, टाउन में करप्शन था कनि। एतिरे क़दुरु जो तहलके जो सदर जेको आहे चए पियो त मां ख़ुदकशी करण लाइ तयारु आहियां। त हाणे उन्हनि माण्हुनि खे असां चिता था ॾियूं त महिरबानी करे ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं लखियारनि ते रहम कयो। 25 लख रुपया हर महीने वञनि था, 25 लख रुपया तेल जी मद में 10 लख रुपया हर महीने टाउन सर कढाए थो। गाॾियूं थियूं हलनि ॿ, हिकु रिफ्यूज़ ॿियो रक्षो। छा लखी शहर एॾो वॾो आहे जो 33,330 रुपया डेली गाॾी तेल खाईंदी? करप्शन जी अंधेरी कई वेठो आहे, जेको वणेसि थो पाणे करे थो, मुलाज़िमनि जी पघार कटे थो, मुलाज़िमनि खे पघार नथो ॾे, करप्शन जी इंतिहा करे छॾी अथई। 1,54 करोड़ रुपया बजट आहे। 1,54 करोड़ मां अंदाज़ो जेको आहे त उहो 90 लख रुपयो सिर्फ़ु जेको आहे सो माना पघारनि जे मद में वञे थो पियो। बाक़ी जेको आहे 69 लख रुपयो हर महीने करप्शन जे भर चढ़े थो वञे पियो। हाणे तव्हां असांजे पासे ॾे जेके जूणे जा मौला जेको आहे सो नालो आहे जेको डिस्पोजल बुटा मौला ॾे वञे थो पियो, उहो मुकमल बंदि लॻो पियो आहे। उनजे मथां गाह फुटी वियो आहे। हे हर महीने में नालनि जी खोटराईअ जे मद में, सफ़ाईअ जे मद में, सुके गंद जे खणण जे मद में लखें रुपया हर महीने में कढाए थो पियो। लिहाज़ा असां कुझु वक़्तु अॻु में बि एहतजाज करे चुका आहियूं, प्रेस कॉन्फ्रेंस करे चुका आहियूं, आला अख़्तियारनि खे बि लिखी चुका आहियूं, पर तदारक उनमहिल ताईं कोन थियो आहे। शहर जे अंदरि जेका करप्शन म्यूनिसिपल में थिए पई, उनजे लाइ निकितल अली मस्जिद खां प्रेस क्लब ऐं म्यूनिसिपल जे ॿाहिरां ॾिनल धारणे दौरान शहर ने चूंडियल काउंसिलनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि फौरी तौर ते टाउन एडमिनिस्ट्रेटर खे हटाइण जो मुतालबो कयो आहे। फौरी तौर ते जेका थियल करप्शन आहे म्यूनिसिपल जे अंदरि उहा हुननि जेको आहे मुतालबो कयो आहे त उनजी फौरी तौर ते जांच कराई वञे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।